खैबर पख्तूनख्वा असेंबली में मखसूस सीटुनि ते चूंडियल मेंबर हलफ खणी वरितो। गवर्नर हाउस पेशावर में हलफ बर्दारी तकरीब। गवर्नर फैसल करीम कुंडी मखसूस सीटुनि ते चूंडियल 25 असेंबली मेंबरनि खे हलफ खणायो। हलफ खणंदड़नि में 21 औरतूं ऐं 4 अक़लियती मेंबर शामिल। हलफ खणंदड़नि में JUI सां तालुक रखंदड़ 7 औरतुनि ऐं 2 अक़लियती मेंबर, मुस्लिम लीग नून जे 7 औरतुनि ऐं 1 अक़लियती मेंबर ऐं पीपल्स पार्टीअ जूं 4 औरतूं ऐं 1 अक़लियती मेंबर शामिल। अवामी नेशनल पार्टीअ जे 2 औरत असेंबली मेंबरनि ऐं PTI पार्लियामेंट्रियन जी 1 औरत मेंबर बि हलफ खंयो। सेनेट इलेक्शन लाइ नामज़दगी कागज़ वापस वठण वारो वक़्तु ख़त्म। PTI जे नाराज़ उम्मीदवारनि नामज़दगी कागज़ वापस न वरिता। वज़ीर आला अली अमीन गंडापुर सेनेट इलेक्शन लाइ मुख़ालिफ़ धुर सां हथ मिलाए छॾियो। सूबाई हुकूमत मुख़ालिफ़ धुर सां गॾिजी नाराज़ उम्मीदवारनि जो मुक़ाबिलो कंदी। अली अमीन गंडापुर जो चवणु आहे त हॉर्स ट्रेडिंग जो रस्तो रोकण लाइ अपोज़िशन सां मुआहिदो कयो। नाराज़ पार्टी उम्मीदवारनि तरफ़ां सेनेट इलेक्शन में हिसो वठण जे बावजूदि मुआहिदे जी पासदारी कंदासीं। नाराज़ उम्मीदवार मुंहिंजे या पार्टी ख़िलाफ़ न पर बानीअ जे फ़ैसिले ख़िलाफ़ आहिनि। बानी जिन नालनि जी मंज़ूरी ॾिनी आहे उहे ई पार्टीअ जा उम्मीदवार आहिनि। बानीअ जे हुकूम ते ई मामिलो पार्लियामेंटी कमेटी ऐं सियासी कमेटी में खणी वियो हुअसि। PTI में इख़्तिलाफ़ शिद्दत इख्तियार करे विया। नाराज़ उम्मीदवारनि पार्टी चेयरमैन बैरिस्टर गोहर जी ॻाल्हि बि न ॿुधी। बैरिस्टर गोहर जो चवणु हो त मख़सूस सीटुनि ते मेंबरनि खां हलफ वठण जो मशवरो ॾिनो हो पर अफ़सोस संदसि ॾिनल मशवरे ते अमल न कयो वियो। हलफ न वठण सां सूबाई हुकूमत खे कुझु हासिल न थियो। नाराज़ उम्मीदवारनि समेत कुझु अहम मामलनि ते बानी सां मुलाक़ात जी ख़्वाहिश आहे। KPA जे शहर मालाकंड ऐं बलोचिस्तान जे ज़िले कलात में सिक्योरिटी फोर्सेस लेवी ऐं CTDA जो गॾियल ऑपरेशन। भारतीय सरपरस्तीअ हेठि दहशतगर्द तंज़ीम फितनल हिंदुस्तान जा 13 दहशतगर्द मारिजी विया। 8 दहशतगर्द गिरफ़्तार। ISPR मूजिबि कार्रवाई भारतीय एजेंसीअ जे दहशतगर्द तंज़ीम फितनल हिंदुस्तान जी दहशतगर्दी जी मौजूदगी जे इतला ते कई वई। दहशतगर्दनि जा 2 ठिकाना तबाह कया विया। वॾी मिक़दार में हथियार, बारूद ऐं धमाकेदार मादो हथु कयो वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बलोचिस्तान में पसंद जो परणो कंदड़ जोड़े जे क़त्ल जे मज़हब। संदसि चवणु आहे त क़त्ल में मुलविस जवाबदार वेशी ऐं रिआयत जा मुस्तहिक न आहिनि। इस्लाम औरत खे पसंद जी शादीअ जी इजाज़त ऐं आइन औरतुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे थो। औरतुनि ते तशद्दुद ऐं फ़र्क़ ते असांजी पॉलिसी हमेशह ज़ीरो टॉलरेंस रही आहे। उमीद कयां थो त जवाबदारनि खे जल्द कानून जे कटेरे में आंदो वेंदो। बलोचिस्तान हुकूमत लाइ ही टेस्ट केस हुजणु घुर्जे। ही वाक़ियो जिन्सी दहशतगर्दी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में गजगोड़ सां बरसात जो सिलसिलो जारी। हेठियां वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कराची जे मलीर, शाह लतीफ़ टाउन, अब्दुल्ला ॻोठ, रज़ाकाबाद, गुलशन हदीद, पिपरी ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। हैदराबाद, लाड़कानो, कंबर, खैरपुर, शिकारपुर, घोटकी, मटियारी, सोभो देरो, नऊं देरो, ठेड़ी, थाणो बुलाखान, काज़ी अहमद में बरसात। हाला, भिटशा, खैबर, सन, रोहड़ी, दोदापुर, मोहनजो दड़ो, गाजी खावड़, बुबुरलो ऐं मंसूराबाद में तूफ़ानी बरसात। रानीपुर, काज़ी अहमद, बाडह, खैरपुर, नाथन शाह, मेहड़, अहमदपुर, चक ऐं ॿियनि शहर में बरसात। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात बाद गोॾे जॾो पाणी बीहजी वियो। सखर, हैदराबाद, लाड़कानो, जामशोरो, पीर जो ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में घिटियूं तलाव जो ॾेख ॾियण लॻियूं। रहवासी परेशान। इंतिज़ामिया बरसात जो पाणी नेकाल करण में नाकाम। पंजाब जे बैराजनि में बदस्तूर पाणीअ में इज़ाफ़ो। तौसा बैराज वटि विचें दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर।
टिन ॾींहनि बाद तौसा बैराज जो पाणी पहुचण ते गुडू बैराज वटि नंढी ॿोॾ जो इम्कान आहे। तौसा बैराज वटि पाणीअ जो मथां वहिकिरो 4,06,385 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 3,95,385 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। गुडू बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 2,19,175 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 1,98,297 क्यूसिक ताईं पहुची वियो। सखर बैराज वटि पाणीअ जे मथां वहिकिरो 1,82,010 ऐं हेठां वहिकिरो 1,35,050 क्यूसिक ताईं पहुची वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 1,66,193 क्यूसिक ऐं हेठां वहिकिरो 1,28,148 क्यूसिक रिकॉर्ड। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि सबबि 9 ॼणा फौत, 60 खां वधीक ज़ख़्मी। ठटे भरिसां अफ़सोसनाक हादसो, 6 ॼणा अजल जो शिकार, 30 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। कराची खां कींझर ढंढ तरफ़ ईंदड़ बस कल्टी थी खाईअ में किरी पई। फौत थी वियलनि में असद, अरबाब, रऊफ़, बशर, एहसानुल्लाह ऐं इबरार शामिल। लाश ऐं ज़ख़्मी सिविल अस्पताल मकली मुंतकिल। गमबट भरिसां तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी, ड्राइवर समेत 3 मुसाफ़िर फौत, 30 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। BNP सरबराह अख्तर मेंगल खे परॾे वञण खां रोकियो वियो। अख्तर मेंगल खे दुबई वेंदड़ उॾाम मां ऑफलोड कयो वियो। अख्तर मेंगल जो नालो PNIL में शामिल कयो आहे। जो लोग पीपल्स पार्टी में हैं, मैं उनको इज्जत नहीं कर सकता हूं, जो ओहदेदार, क्योंकि उन्होंने गद्दारी की। अगर इलेक्शन का दौर आएगा तो कोई ना कोई तो इंशाल्लाह इत्तेहाद बनना पड़ेगा और किसके साथ मिलकर काम करेंगे। मुझे लगता है कि साईं ज़ैन शाह बहुत अच्छा काम कर रहे, सिंध में खुद मुख्तियारी के लिए लड़ रहे। उनके साथ हमारे काफी डिस्कशंस भी हुए हैं इसके बारे में। हम दोनों पाकिस्तान की इत्तेहाद में यकीन रखते हैं और दोनों खुद मुख्तियारी का भी इज्जत करते हैं। अगर कोई ये सवाल पूछता है कि जुल्फ़िकार अली कौन है, कहाँ से आया, आप उनको बता सकते हैं कि जुल्फ़िकार अली भुट्टो दरियाई सिंध से आया। और ये भी आप उनको कह सकते हैं कि मैं शहीद मियां मुर्तज़ा भुट्टो का बेटा हूँ। नई पार्टी ठाहे रहियो आहियां, PP शहीद भुट्टो इन में ज़िम थी वेंदी। ज़ैन शाह सां इत्तेहाद थी सघे थो, पुराणनि वर्कर्स खे अलॻि नथो रखी सघिजे, पर कोशिश हूंदी नई क़यादत अॻियां अचे। हैदराबाद जे दौरे बाद प्रेस कॉन्फ्रेंस ऐं KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर चयो त बिलावल भुट्टो नंढे हूंदे जो दोस्त आहे, पर साणसि 30 सालनि खां नाहे ॻाल्हायो। पीपल्स पार्टी जा अॻवान पार्टी जा वफ़ादार नाहिनि, उन्हनि सां इत्तेहाद न कंदुसि। हुकूमत ऐं अपोज़िशन विच में मुआहदे बाद सेनेट इलेक्शन में हॉर्स ट्रेडिंग न थींदी। जेको जेतिरो मज़बूत हूंदो ओतिरियूं वधीक सीटूं खणंदो। PP सिंध जे सदर जी निसार खोड़ जे हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु हो त हाणे सियासतदाननि ते हॉर्स ट्रेडिंग जा इल्ज़ाम न लॻंदा। PTI इख़्तिलाफ़नि जो शिकार आहे। पार्टी अंदर लीडरशिप जो बहरान पैदा थी वियो आहे। गवर्नर सिंध हैदराबाद आयो वियो, पर सिंधी वसदनि ॾांहुं न वियो, जेको अफ़सोसनाक अमल आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी लियारी में 15 सालनि बाद रजिस्ट्रार जे मुस्तकिल मुक़ररी ते बि वाइस चांसलर ऐं यूनिवर्सिटीज़ बोर्ड्स खाते में रसाकुशी तेज़ थी वई। पंहिंजो मनपसंद रजिस्ट्रार ऐं कंट्रोलर आणण लाइ वाइस चांसलर ऐं बोर्ड्स खाते जो सेक्रेटरी नह चोटीअ जा ज़ोर लॻाइण लॻा। यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स खाते रजिस्ट्रार ऐं कंट्रोलर जी मुक़ररीअ ते एतिराज़ वारे सिलेक्शन बोर्ड खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो। ज़रनि जो चवणु आहे त वाइस चांसलर मुस्तकिल रजिस्ट्रार ऐं कंट्रोलर पंहिंजो ऐं यूनिवर्सिटीज़ बोर्ड्स खाते जो सेक्रेटरी वरी पंहिंजो आणणु चाहे थो। VCA जो चवणु आहे त यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स खातो असांजी सिलेक्शन बोर्ड जी तजवीज़ुनि खे रोके नथो सघे। असां रजिस्ट्रार ऐं कंट्रोलर जी मुक़ररीअ खे सिंडिकेट में खणी वेंदासीं।
क्रिकेट जे शौक़ीननि लाइ हिकु ॾुख ईंदड़ ख़बर साम्हूं अची वई। वर्ल्ड चैंपियनशिप ऑफ लेजेंड्स में अॼु शेड्यूल थियल पाकिस्तान ऐं भारत जे विच में मुतवक़े हाई वोल्टेज मुक़ाबलो ख़त्म। अॻूणनि भारतीय क्रिकेटर्स पारां पाकिस्तानी लेजेंड्स सां मैच खेॾण खां इनकार। टिकट ख़रीद कंदड़ शौक़ीननि खे पैसा वापसि कया वेंदा। पहिरीं T20 मैच में बांग्लादेश पाकिस्तान खे 7 विकेटनि तां आसानीअ सां हाराए छॾियो। बांग्लादेश 111 रन्स जो हदफ़ 16 ओवर में पूरो करे वरितो। पाकिस्तान जो टॉप ऑर्डर मुकमल तौर नाकाम साबित। ग्रीन शर्ट्स जी अधु टीम 46 रन्स जे मुख़्तसिर स्कोर ते पवेलियन पहुची वई। साइम अयूब 6, मोहम्मद हारिस 4, कप्तान सलमान अली आगा 3, हसन नवाज़ बुड़ीअ ते आउट। मोहम्मद नवाज़ 3, खुशदिलशाह 17 रन्स ठाहे आउट। फखरुज़मान 44 रन्स ठाहे टॉप स्कोरर रहियो।